लेटिन क्लियर में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। दोस्तो, अॼु पाण 9 दर्जे जी सिंधीअ जे नज़्म वारे भाङे में कामरेड हैदर बख़्श जतोईअ जे नज़्म खे पढ़ंदासीं, पर उन खां पहिरीं किताब जे सिफ़े नंबर 161 ते कामरेड जो ही मुख़्तसर तारुफ़ था पढ़ूं। हैदर बख़्श जतोई, विलादत 1901 ईस्वी, वफ़ात 1927 ईस्वी। हैदर बख़्श जतोई वल्द अलहदाद ख़ान जतोई ॻोठ बखोदेरो तालुके डोकरीअ ज़िले लाड़काणे में 7 अक्टूबर 1901 ईस्वीअ ते ॼाओ। हुन 1987 ईस्वीअ में DG सिंध कॉलेज कराचीअ मां BA ऑनर्स कई। रेवेन्यू खाते में मुलाज़मत कयाई, मुख़्तियारकार ऐं डिप्टी कलेक्टर थी रहियो। 1945 ईस्वीअ में जॾहिं डिप्टी कलेक्टर हो त मुलाज़मत तां इस्तीफ़ा ॾेई हारियुनि खे हक़ वठी ॾियणु ऐं उन्हनि जे हालतुनि सुधारण लाइ वॾी जदोजहद कयाई। हैदर बख़्श जतोई शाइर ऐं नसर नवीस हो। हुन सिंधी ॿोली ऐं अदब बाबति केतिरा ई किताब लिखिया। दरिया शाह संदसि शाहकार नज़्म आहे। हैदर बख़्श जतोई 21 मई 1970 ईस्वीअ ते वफ़ात कई ऐं संदसि आख़िरी आरामगाह हैदराबाद सिंध में ग़ुलाम शाह कल्होड़े जे कुबे जे पासे में आहे। ऐं दोस्तो, हाणे पनो उथलायूं था ऐं हिते संदसि शाहकार नज़्म दरिया शाह मां ॾिनल चूंड बंद पढ़ूं था। पहिरियों बंद आहे: अची मान सरवर मां कश्मीर में ऐं बाग़े अदन वारी तस्वीर में, भरी तंहिंखे ख़ुशबूए अक्सीर में, मुफ़र्रह खणी सिंध लहसीर में, ॾींहुं दिलि खे फ़रहत ॾींहुं रूह राहत, ऐं कैलाश पर्बत मंझां शीर शरबत, ऐं गुलज़ार गुलशन जा आणी अथाह, भली आए जी आए दरिया शाह। दोस्तों, हिन बंद में हैदर बख़्श जतोई साहब हिन ख़ूबसूरत दरिया सां मुख़ातिब आहे ऐं दरिया जे शुरूआती नुक़्ते खां थींदे उन जे वादियुनि जो ज़िक्र करे थो, जितां खां हू थींदो करे ऐं उतां खां जेको आहे सो उन्हनि ख़ूबसूरत वादियुनि जूं समूरियूं लज़तूं खणी हिन सिंध धरतीअ ताईं पहुचे थो। चवे थो, अची मान सरोवर मां कश्मीर में, यानी मान सरोवर मां कश्मीर में, ऐं बाग़े अदन वारी तस्वीर में, भरी तंहिंखे ख़ुशबूए अक्सीर में, कश्मीर जेका ख़ूबसूरत वादी आहे उतां खां अची थो ऐं उहा जन्नत जहिड़ी वादी आहे जंहिंमां तूं उते जूं समूरियूं ख़ुशबूं खणी थो अची पंहिंजे पाणीअ में, ऐं मुफ़र्रह माना फ़रहत बख़्श, ऐं सिंध लाइ सीर में, यानी पंहिंजे सीर जेका आहे पाणीअ में उन्हनि छोलियुनि में तूं उहा फ़रहत खणी थो अची वादी कश्मीर मां, ऐं उन जन्नत जहिड़ियूं जेके ख़ुशबूं आहिनि उते उहे मिलाए करे, ऐं पोइ हिते अची असांजे रूह खे राहत थो ॾिए, दिलि खे फ़रहत थो ॾिए। ऐं कैलाश पर्बत मंझां शीर शरबत, यानी जेको पर्बत कैलाश आहे जबल उन्हनि मां अची थो ऐं हिकिड़ी मिठी मिठी शरबत जहिड़ो मशरूब जहिड़ो तुंहिंजो ख़ूबसूरत पाणी आहे लज़त भरियो, उन खे खयो थो अची, ऐं गुलज़ार गुलशन जा आणी अथा, ऐं अहिड़े नमूने सां तूं गुलशन खे थो आणी, उन जा गुलज़ार थो असां वटि आणी, बेशुमार, अथाह माना बेशुमार, बेअंदाज़, भली आए जी आए दरिया शाह। सो एॾियूं ख़ूबसूरत शयूं असां वटि खणी थो अची त पोइ असीं तोखे भलीकार चऊं था। ही ॿियो बंद आहे: थी रावी अचे तुंहिंजे दीदार ते, ऐं सतलज ऐं जहलम नमस्कार ते, थियनि मस्त थियूं तुंहिंजी ललकार ते, किरन तुंहिंजे क़दमनि जे आधार ते, थियनि तो ते क़ुर्बान फना पंहिंजी कंजा, ॾियनि पाण पंहिंजो लहन वसल तुंहिंजो, जो मेलो समायल फना अंदर आ, भली आए जी आए दरिया शाह। नज़्म जे हिन ख़ूबसूरत बंद में शाइर दरिया जी अज़मत खे बयानु थो करे ऐं उन में जेकी नदियूं थियूं किरनि
उन्हनि जो तज़किरो थो करे ऐं उन्हनि जे मिलण खे वरी मुहबत सां तशबीह थो ॾिए ऐं मुहबत जो जेको वसल आहे उन जी बका खे फ़ना सां मशरूत थो करे ॾाढे सुहिणे अंदाज़ में। थी रावी अचे तुंहिंजे दीदार ते ऐं सतलज ऐं जहलम नमस्कार ते। यानी इहे चवनि था त रावी जेका आहे उहा तो में अची किरे थी, जहलम अची तो में किरे थी, उहे दीदार ऐं नमस्कार ते अचनि थियूं, भलीकार थियूं कनि, थियनि मस्त थियूं तुंहिंजी ललकार ते, किरनि तुंहिंजे क़दमनि जे आधार ते। उहे तुंहिंजे हुस्न खे ॾिसी, तुंहिंजे जोश खे ॾिसी दीवानियूं थियनि थियूं। हाणे रावी जहलम इन्हनि खे त हू मतिलबु के दीवानियूं थो कोठे सिंधूअ जूं। रावी दर्शन जे लाइ अचे थी दीवानी ठही, ऐं सतलज ऐं जहलम जेके आहिनि उहे वरी भलीकार ते थियूं अचनि ऐं उहे मस्तु थियूं थियनि सिंधूअ जी ललकार ते, ऐं किरनि तुंहिंजे क़दमनि जे आधार ते। ऐं पोइ उहे अची प्यार मां सिंधूअ जे पेरनि में थियूं पवनि, थियनि तो ते क़ुर्बान फ़ना पंहिंजी कनि जा। उहे अची पंहिंजो पाण तो ते क़ुर्बान थियूं कनि ऐं पंहिंजी जान खे फ़ना थियूं कनि, ॾियनि पाण पंहिंजो लहन वसल तुंहिंजो। यानी हू पंहिंजो पाण तोखे अर्पे तुंहिंजो विसाल यानी मेलाप हासिलु कनि थियूं, तुंहिंजी मुहबत हासिलु कनि थियूं, जो मेलो समायल फ़ना अंदरां। छो त उहे ॼाणनि थियूं त असां जॾहिं फ़ना थींदियूंसीं तो में, तॾहिं ई तुंहिंजी मुहबत खे माणे सघंदियूंसीं। मुहबत जो मेलो फ़ना में ई, फ़ना जे अंदरि ई समायल आहे। भली आहे जी आहे दरिया शाह। सो आशिक़ नदियुनि जा महबूब दरिया, तूं असां वटि भली आहे जी आहे। नज़्म जो टियों बंद आहे, हो अव्वल में तुंहिंजो समंदर में घर, तपश इश्क जी पर करायई सफ़र, घुमे मुल्क सहसे ॾिठई शहर भर, हमालिया ते वरती तो शक्ले गोहर, थियो पाणी गोहर पियो समुंड अंदर, ही दुनिया चरखी संदी चाढ़ ला, भली आए जी आए दरिया शाह। हिन ख़ूबसूरत बंद में शाइर हैदर बख्श जतोई साहब उहो थो समुंड खे पंहिंजो सिंधु दरिया खे मुखातिब थींदे उनखे चवे थो त तुंहिंजो असली घर समुंड में आहे, जो तूं किथां बि थींदो अची वरी बि समुंड में थो छोड़ थो करी। सो तुंहिंजो घर हो अव्वल में तुंहिंजो समंदर में घर, यानी शुरूअ में तुंहिंजो समुंड में ई घर हो, तपश इश्क जी पर कराई सफ़र, पर तो में इश्क हो, चाह हुई जंहिं तोखे सफ़र करायो। इश्क कंहिंजो सिंधूअ जो, सिंध धरतीअ जो, सिंध वतन जो इश्क, जंहिं तोखे सफ़र करायो। घुमे मुल्क सहस ऐं ॾिठई शहर भर, ऐं पोइ उन इश्क में तो मुल्क ॾिठा मुख़्तलिफ़ शहर भर, इहे ॾिठई हमालिया ते वरती तो शक्ले गोहर। पोइ जॾहिं हमालिया ते तूं आए न, हुतां खां तिब्बत मां, नेपाल मां, इंडिया मां, हितां खां थींदो जॾहिं तूं हमालिया में आए त तो उते शक्ल गोहर वरिती, यानी तूं गोहर मोतीअ जी शक्ल वरिती, तूं माना तमामु सुहिणो थिए उते, या कारामत थिए। थियो पाणी गोहर पियो समुंड अंदरि, पोइ हो तुंहिंजो ख़ूबसूरत पाणी समुंड ताईं पहुतो। ही दुनिया चरखी संदी चाढ़ ला, ऐं ही दुनिया जो चरखो बि लाह चाढ़ वारो आहे। सो तूं बि एॾे मथां खां चाढ़ खां यानी लाह वरी समंदर ॾे आए। सो भली आए जी आए दरिया शाह, ऐं समुंड जे किनारे ते बीठल सिंध तोखे भली आए जी आए करे थी, तोखे भलीकार चवे थी। ऐं हाणे हिन ख़ूबसूरत नज़्म जो आख़िरी बंद, थी सावण में तोखे बहारी थिए, बहारी में ख़ुश ख़ल्क़ सारी थिए, थी सारी असां धरती बकारी थिए, थी हर का ज़मीं बरख़वारी थिए, बनियूं रेज खाइनि सिघो अन उपाइनि, भरनि वाह रेला करे झंग बेला, थिए झंग झर पाणी थो चार माह, भली आए जी आए दरिया शाह। हिन बंद में कामरेड चवे थो त थी सावण में तोखे बहारी थिए, बहारी में ख़ुश ख़ल्क़ सारी थिए, यानी दरिया खे चवे थो त सावण जी मुंद में तो ते चाढ़ अचे थी, तो में पाणी वधे थो, ऐं तुंहिंजे पाणीअ जे वधण जे करे
ख़ल्क़ में बहारी अचे थी। तुंहिंजी जेका बहारी आहे उहा हिते जी ख़ल्क़ खे ख़ुशि करे थी, यानी ख़ल्क़ में हिते जो जेको सिंध जो अवाम आहे उहा बहारी उन में मुंतक़िल थिए थी सारीअ सां धरती बि कारी थिए ऐं उन्हीअ सां जेको आहे सो जेका धरती आहे तुंहिंजे पाणीअ सां उहा कारगर थिए थी, कारी यानी कम वारी थिए थी हर का ज़मीन बर्फ़ वारी थिए, यानी हर ज़मीन में बर्फ़ पोख थिए थी, फसुल थिए थो। बनियूं रेज खाइनि सिखो अनो पाइनि, उहे ज़रख़ेज़ बनियूं जेके आहिनि से रेज खाइनि थियूं। रेज खाइनि मतिलबु पाणी उन्हनि में पवे थो ऐं उहे जेके नरम थींदियूं आहिनि हर जे लाइक़ु त उन्हनि खे रेज चयो वेंदो आहे। ऐं पोइ उहे रेज खाइण सां सिघो अन थियूं उपाइनि, भरनि वाह रेला करे झंग ॿेला, ऐं जेके वाह आहिनि उहे उन्हनि में पाणी जा रेला था वहनि ऐं पोइ उहे झर झंग फैलिजी था वञनि ऐं पोइ थिए झंग झर पाणी थो 4 माह, ऐं इहे 4 महीना भरपूर पाणी थो थिए, सो भली आहे जी आहे दरिया शाह। दोस्तों अहिड़ी तरह ही नज़्म पंहिंजी पुॼाणीअ ते पहुतो। हिन नज़्म जी ख़ूबसूरती उहा आहे जो हिन नज़्म पढ़ण खां पोइ दरिया फ़क़ति हिकु पाणीअ जो रेलो नथो महसूसु थिए, बल्कि हू हिकिड़ी जानदार शइ महसूसु थी थिए, हिकिड़ो अहिड़ो साह वारो ऐं सघारो किरदारु थो महसूसु थिए जो असांजे वतन जो वॾो भरिझलो आहे। ऐं पोइ उन सां हिकिड़ी फितरी मोहबत जेका असांजी आहे उहा निकिरी निर्वार थी थिए, असांखे दरिया सां मोहबत थी थिए। सो ख़ैर हाणे अचूं था हिन जी मश्क में ॾिनल 3 सवालनि ते। पहिरियों सवाल आहे हैदर बख्श जतोई दरिया शाह नज़्म में कहिड़ी मंज़र नगारी कई आहे। तो दोस्तों कामरेड हैदर बख्श जतोई साहब हिन में दरिया जी तमामु ख़ूबसूरत लफ़्ज़नि में मंज़र कशी कई आहे। ख़ासि तौर ते हू जिन वादियुनि मां अचे थो, कश्मीर जी जन्नत नज़ीर जेका वादी आहे उन मां, ऐं पोइ पहाड़नि मां थींदो, ऐं उन खां पोइ उन में जहिड़े प्यार सां नदियूं किरनि थियूं मुख़्तलिफ़ रावी सतलज जहलम उन्हनि जो ज़िक्र करे थो, ऐं उन खां पोइ हिन मां जेको पाणी झर झंग में वञे थो उन जो ज़िक्र करे थो, सावण में उन जे चाढ़ जो तज़किरो करे थो। त इहे समूरा मंज़र जेके आहिनि से हिन नज़्म में मौजूदु आहिनि जेके दिलि खे फ़रहत ॾियनि था। ॿियो सुवालु आहे हिन नज़्म में शाइर सिंधु दरिया खां सवाइ ॿियनि कहिड़नि दरियाउनि जो ज़िक्र कयो आहे। त हिन में जेको आहे सो 3 दरियाउनि जो ज़िक्र आहे, सतलज, जहलम ऐं रावीअ जो ज़िक्र आहे। 4 नंबर सुवालु आहे त हैदर बख्श जतोई नौकरीअ तां इस्तीफ़ा छो ॾिनी। त साईं मुंहिंजा हैदर बख्श जतोई साहब रेवेन्यू में ऑफिसर हो, ऐं रेवेन्यू तव्हांखे ख़बर आहे त हारियुनि सां सलहड़ियल हूंदो आहे, ज़मींदारनि बनियुनि सां। हुन जॾहिं महसूसु कयो त हिते वॾो ज़ुल्म आहे हारियुनि सां, सो हुन नौकरीअ तां इस्तीफ़ा ॾेई करे हारियुनि सां हमराह थी बीठो ऐं हारी हक़दार जे नाले सां हुन हिकिड़ी तहरीक शुरू कई, तनज़ीम ठाही, ऐं हुन जेको आहे सो हारियुनि जे हक़नि जी हासिलात लाइ ई नौकरीअ तां इस्तीफ़ा ॾिनी। पनो उथलायूं था, ॿिए पासे जेको आहे सो सही जवाबु चूंडणा आहिनि। इन में तव्हांखे यकीनन असांजी मदद जी का ज़रूरत न आहे। हेठि सरगर्मी आहे सिंधु दरिया बाबति मज़मून लिखो। त दोस्तो इहो जेको आहे सो शागिर्दनि खे चओ त उहे लिखनि, उन्हनि खे हरगिज़ बि लिखी न ॾियो त जीअं हू बैत पढ़ी करे या ॿी का मालूमात हासिलु करे कुझु पाण लिखण जी कनि। ऐं आख़िर में उस्ताद लाइ हिदायत आहे त उहो ॿारनि खे सिंधु दरिया जी तारीख़ ऐं दरिया जी अहमियत ऐं अफ़ादियत बाबति ॿुधायो। त दोस्तो हिन दरिया जी वॾी अहमियत आहे ऐं हिन जी वॾी तारीख़ आहे। दरियाउनि जी का एग्ज़ैक्ट उन्हनि जे शुरू थियण जी का बि तारीख़ न हूंदी आहे, पर उन सां सलाहियल वॾियूं तारीख़ूं ज़रूरु हूंदियूं आहिनि। जीअं सिकंदर आज़म जेको आहे सो जॾहिं हिते आयो हो क़बल मसीह जे वक़्त में, त हिन जे हिकु छेड़े तां बीही हुनखे ॿियो छेड़ो नज़र न आयो हो, ऐं हुन चयो हो त मार हीअ कहिड़ो समुंडु आहे, पर हीउ समुंडु न हो, हीउ सिंधु दरिया हो। सिंधु दरिया जे बाबति
हिंदुनि जे वेदनि में जेको आहे सो हिन जो तमामु सुहिणनि लफ़्ज़नि में हिन जो ज़िक्र आहे ऐं सिंधु दरिया जेको आहे सो हिन जा केतिरा ई ख़ूबसूरत नाला आहिनि जीअं हिननि जो अब्बासीन हिकिड़ो नालो आहे यानी दरियाहनि जो अबो, महरान हिन जो नालो आहे, इंडस रिवर आहे ऐं ख़ुदि सिंधु नदी हिन जो नालो आहे। सो दोस्तो ऐं ॿी ॻाल्हि वॾी त हीअ जेको आहे सो असां सिंधियुनि जो जियापो आहे। हिन जे पाणी ते ई असां जेको आहे सो आधारियूं था ऐं हीअ असांजी ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। हीअ दरिया तमामु ख़ूबसूरत आहे। तव्हां सभिनी जी महिरबानी।